सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पर सभिनी खे बि अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो असां कॾहिं बि शुभ खे शुभ बणाए रखूं। जीअं असांजो हर घर, हर संसार, हर जीवन, हर साल, हर ॾींहुं असांजो सदाई शुभ रहे। तंहिंजे करे इहा चीज़ असांखे यादि ॾियारींदी आहे त जॾहिं बि असां शुभ खे अशुभ कंदा आहियूं असांजो जीवन अशुभ थी वेंदो आहे। जंहिं ॾींहुं खां असां शादी में, विहांउ में, सालगिरह में, इन्हनि मौक़नि ते उबता तरीक़ा अपनाया आहिनि, असांजो जीवन में उबतो थी विया। असांजे घर जो मक़सदु छा हूंदो आहे? घर जो मक़सदु आहे सकून ऐं शांती, बेफ़िक्री। घर जो हिकिड़ो ई कारण हूंदो आहे जिते असां बिल्कुलु रिलैक्स, बिल्कुलु बेफ़िक्र पंहिंजी ज़िंदगी गुज़ारूं। घर जो मक़सदु इहो आहे जिते बेफ़िक्र थी करे वेठा हुजूं। असां ॿाहिरि जॾहिं हूंदा आहियूं असांजी ज़िंदगी आर्टिफिशियल हूंदी आहे। कपिड़ा बि ठाहींदासीं, वेहींदासीं बि सही, कोई ॿाहिर बि खिलियल हूंदो, किथे हेॾे होॾे थींदासीं, पंहिंजो पाण खे घड़ी घड़ी ठाहे ठाहे करे हलंदासीं। पर घर पहुचण खां बाद असां कंहिं महिल कीअं वेठा हूंदा आहियूं, ॻाल्हाया पिया हूंदा आहियूं, सुम्हिया पिया हूंदा आहियूं, कुझु बि हुजे, कहिड़े नमूने हूंदा आहियूं। घर जो मक़सदु आहे बिल्कुलु रिलैक्स, जिते बिना सोचे सम्झी, बिना कुझु कई असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारूं बिल्कुलु ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां। असांजो घर हुजणु खपे अहिड़ो जिते बेफ़िक्र आहे, हिक ॿिए सां ॻाल्हायूं, हिक सां ॿियूं कुझु बि कयूं। लेकिन असां पंहिंजे घर खे ॾिसंदासीं, अॼु असांजा जेके बि घर आहिनि, असां पंहिंजे घर में बेफ़िक्र आहियूं, ख़ुशि हूं, असांजो चहिरो महकंदो रहंदो आहे, या असां पंहिंजे घर में कुझु बि ॻाल्हाइण, कुझु बि करण खां अॻु असां 100 बार सोचींदा आहियूं भई इहो चीज़ मूंखे चवणु खपे, ॻाल्हाइणु खपे, न ॻाल्हाइणु खपे। असां मौक़े जी तलाश करूं भई मुंहिंजे चवण सां किथे चिण गिर त न उथंदी, किथे कुझु ॿियो त न थींदो। जॾहिं जंहिं ॾींहुं असां घर में ॾकी ॾकी सोचे सोचे करे ॻाल्हायूं, उहो असांजो घर न आहे, उनजो क़ैद खानो आहे। जंहिं ॾींहुं असां घर में सोचे सोचे ॾकी ॾकी करे ॻाल्हायोसीं, उन ॾींहुं असां क़ैद खाने में हूं, असां घर में न। ऐं ॾिसंदासीं घर में ॿार हुजनि, ॿुढा हुजनि, पुट हुजनि, पीउ हुजनि, ज़ाल मुड़ुस, नंढा वॾा जेके हुजनि, हर कंहिंखे हिक ॿिए सां ॻाल्हाइण जे लाइ 100 बार सोचणो थो पए भई इहो मौक़ो आहे, न मौक़ो आहे। चवण जा तरीक़ा बदिलाईंदासीं, अंदाज़ बदिलाईंदासीं। वरी कंहिंखे कुझु उल्टियो लॻंदो त वरी ॻाल्हि खे फेरण जी शुरू करे भई मुंहिंजे चवण जो मक़सदु हे न आहे, हे न आहे, पंहिंजी ॻाल्हि तो पाण फिरी वेंदासीं। यानी ज़िंदगी असांजी एतिरी त घर में ॾुखी थी वई आहे जो हक़ीक़त में असां पंहिंजे घर जो सकून पंहिंजो विञाए छॾियो। घर त बिल्कुलु रिलैक्स हुजे, ख़ुशि हुजे, जिते कीअं बि विहो, कीअं उथूं, कीअं ॻाल्हायूं, बिल्कुलु बेफ़िक्रा हुजो। ऐं इन घर जे डामाडोल थियण जो कारण सिर्फ़ु इहो आहे छाकाणि त असां शुभ खे अशुभ करे छॾियोसीं। जॾहिं असां शादी कईसीं, जॾहिं सालगिरह कईसीं, जनमदिन मल्हायोसीं, कोई बि चङो ॾींहुं कयोसीं, असां सभु उबता तरीक़ा अपनायासीं। जंहिं ॾींहुं असां तरीक़ा उबता कयासीं, खाधा पीता, उथी वेठी सभु उबता कयासीं, उहो असांखे पतो बि न पियो असांजो पूरो घर उबतो थी वियो। पर जेकॾहिं असां उन हिकिड़े ॾींहं खे सुबुह करूं, कोई ख़ासि फ़र्क़ु बि कोन्हे पवंदो। हिकु ॾींहुं खे असां मालिक जी रहमत में मल्हायूं, हिकु ॾींहुं खे असां साल में चङो मल्हायूं। ज़िंदगी जो हिकिड़ो ॾींहुं शादी जो थींदो आहे, असां उनखे बहितर अंदाज़ सां मल्हायूं, शुभ करे मल्हायूं। ऐं जॾहिं असां ज़िंदगी जे हिकिड़े ॾींहुं खे, जनम खे, सालगिरह खे, शादी खे, कंहिं बि शुभ मौक़े खे जॾहिं शुभ तरीक़े सां मिलायोसीं, असां पाण जा घर परिवार सभु कुझु एतिरो शुभ थींदो, एतिरो ख़ुशि रहंदासीं जो दुख असांजे घर में ईंदो बि न। असां सदाई सुख ऐं ख़ुशहाली ऐं ख़ुशी सां भरिजी करे उथंदासीं।